अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं नूरानी सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भली कार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं तहलका मोरो खां परवेज़ अली चांडियो जी। मोरो नूरानी क़ालोनी में सैयद क़ाظम अली शाह ऐं संदसि टीम जो तूफ़ानी दौरो। मोरो शहर जे नूरानी क़ालोनीअ जे हलंदड़ कम जो जाइज़ो वरितो ऐं नूरानी क़ालोनी में क़ाइमु गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल जी विज़िट करे स्कूल जा मसइला मालूम कया, जिते सैयद क़ाظम अली शाह उस्तादनि सां मुख़ातिब थींदे चयो त अॻूणे सूबाई वज़ीर ऐं पीपी डिवीज़नल सदर ज़ियाल हुसैन लंजार साहब जी सख़्त हिदायतुनि ते स्कूलनि जा दौरा करे उतां जा मसइला मालूम कया आहिनि। हिन चयो त तमामु जल्द हिन स्कूल में बिल्डिंग जो रहियल कमु, फर्नीचर, उस्तादनि जी खोट समेत ॿियनि मसइलनि खे जल्द हल करायो वेंदो। हिन वधीक चयो त तइलीम जो मयार बहितर बणायो, अॼु जे शागिर्द खे सुठी तइलीम ॾेई उन जो रोशन मुस्तक़बिल संवारियो त जीअं उहे मुस्तक़बिल जा मयार अॻिते वधी पंहिंजे शहर मोरो जो नालो रोशन करे सघनि। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।